अस्सलामुअलैकुम। अॼु जे नए वीडियो सां गॾु हाज़िर आहियां। मुंहिंजो नालो साजिद सुमरो आहे। अॼु जो जेको वीडियो आहे उन जो टॉपिक इहो आहे त ही वीडियो तव्हांजी ज़िंदगी चेंज कंदो। मुंहिंजी कोशिशि आहे त जेको मां लर्न कयां उहो मां तव्हां सां शेयर कयां, जीअं तव्हां इन मां बेनिफिट वठी सघो ऐं अॻिते ज़रूरु शेयर कजो जे वीडियो पसंदि अचे त। आम तौर ते हर इंसान जेको जीअंदो आहे उहो सिर्फ़ु 5% पंहिंजे माइंड जे मुताबिक़ जीअंदो आहे। लाइक हिकिड़ो कॉन्शियस माइंड हूंदो आहे ऐं ॿियो सबकॉन्शियस माइंड हूंदो आहे, वरी उन खां पोइ अनकॉन्शियस माइंड हूंदो आहे। हे माइंड जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, बट जेको कॉन्शियस माइंड हूंदो आहे उहो हमेशह 5% जो जेको आहे सिर्फ़ु हूंदो आहे ऐं उन जे मुताबिक़ असां ज़िंदगी जीअंदा आहियूं। यानी जेको बि तव्हां हींअर आहियो, जेको बि आहियो, जेको बि कयो पिया था, इहो सिर्फ़ु तव्हांजो सिर्फ़ु 5% आहे। ऐं बक़ाया 95% माइंड में जेकॾहिं सबकॉन्शियस माइंड बि अचे थो, कलेक्टिव माइंड्स असां मुख़्तलिफ़ नाला आहिनि जा ॾिना विया आहिनि, बट इहे सभु जेके माइंड्स अचनि था उहे अनकॉन्शियस माइंड में ईंदा आहिनि। यानी हिकिड़ो कॉन्शियस जेको आहे उहो सिर्फ़ु 5% ऐं जेको आहे अनकॉन्शियस उहो जेको आहे 95% जेको आहे उहो असांजो माइंड अनकॉन्शियस आहे ऐं असां अनकॉन्शियसली जेका आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं। अनकॉन्शियस के असां ईअं बि चई सघूं था त कंहिंसां जेलेसी पंहिंजे कम ते फोकस हूंदो आहे, बट अनकॉन्शियसली कंहिंसां जेलेसी हूंदी आहे। पोइ इहा सिचुएशन हूंदी आहे विन लूज़ वारी सिचुएशन हूंदी आहे। ऐं पंहिंजे कम ते फोकस हूंदो आहे, पंहिंजी स्टडी, पंहिंजी लर्निंग, हर शइ ते फोकस हूंदो आहे, बट अनकॉन्शियसली कंहिंसां असांजी दुश्मनी बि हूंदी आहे। यानी इहो अनकॉन्शियसली असां जो ब्रेन जेको आहे असांजे कॉन्शियस दिमाग़ ते हावी थी वेंदो आहे, जंहिंजे करे असांजी काफ़ी शयूं जेके आहिनि उहे असांजी ज़िंदगी में सक्सेसफुल न थी सघंदा आहियूं। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त आम तौर ते या त तव्हां कुझु करणु चाहियो था ज़िंदगीअ में त अनकॉन्शियसली तव्हां कंहिंखे किराए हेठि करे, कंहिंखे लेग पुल करे ऐं जेको आहे तव्हां अॻिते वधणु चाहींदा आहियो अनकॉन्शियसली। हालांकि इहो तव्हां कॉन्शियस में न कंदा हूंदो, बट अनकॉन्शियसली इहा शइ थींदी आहे। ऐं हीउ जेको वीडियो आहे इहो तव्हांखे हेल्प कंदो त तव्हांजो जेको 5% कॉन्शियस आहे त उनखे असां वधायूं त उन जो रेशो वधंदो त ज़िंदगीअ में बदिलाव ॾाढो भलो ईंदो। असां जंहिं सोसाइटी में रहूं था न उहा सोसाइटी बिलीव्स ते जेको आहे डिपेंडेंट आहे। यानी हिकिड़ो बिलीफ सिस्टम हिन सोसाइटी में आहे जंहिंजे करे असां जेको आहे वर्क कंदा आहियूं ऐं असांजो माइंड उन बिलीव्स मुताबिक़ कमु कंदो आहे। बिलीव्स जो कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त जेको पहिरियां थी चुको हुजे उन ते असां यकीन करे अॻियां उन ते असां एफर्ट वठंदा आहियूं, असां कमु कंदा आहियूं। ऐं बिलीफ सिस्टम जेको हूंदो आहे उहो असांखे ॿुधाईंदो आहे, उहो हुनखे कम खे कराइण में हेल्प कंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल फैमिली में हिकिड़ो जज थी वियो हूंदो त ऑटोमेटिकली ॿिया बि चाहींदा आहिनि त असां जज थियूं। फैमिली में हिकिड़ो CS ऑफिसर थियो हूंदो त ॿिया ॿियनि ते इम्पैक्ट पवंदो, छो जो बिलीफ ठही वेंदो आहे त हा इहो जज थी सघे थो त मां बि थी वेंदुमि। जॾहिं वरी तव्हांजी फैमिली में का शइ अहिड़ी न थी चुकी हूंदी आहे या तव्हांजी सोसाइटी में, तव्हांजी सर्किल में इहा शइ न थी चुकी हूंदी आहे, का बि सक्सेसफुल या डिफरेंट शइ, ऐं उते तव्हां जॾहिं ख़्वाहिश जो इज़हार कंदा आहियो त पोइ उते माण्हुनि जे तरफ़ां तव्हांखे इहो चयो वेंदो त तूं फलाणो आहीं, तूं त अहिड़े ख़ानदान में आहीं, तूं हीअं आहीं, तूं त नथो करे सघीं। सो उन्हनि खे तव्हां इहो चई सघो था त मां त फलाणो न आहियां, बट मां आहियां। वाई आई कांट बी अ साजिद, ऐं मां इहो ई साजिद रही करे ऐं मूंखे को बिलीफ कोन्हे को, हुनजे बावजूदि माण्हुनि जा ताना, माण्हुनि जा महणा, माण्हुनि जूं ॿियूं ॻाल्हियूं, माण्हुनि जी नेगेटिविटी, उहे असांजे सर्टन बिलीव्स ठाहे छॾींदा आहिनि। पोइ असांखे बि फील थियणु लॻंदो त असां शायदि न करे सघंदासीं। इहे बिलीव्स जेके आहिनि उहे असां कीअं कंट्रोल में कयूं। हाणे हिकिड़ो टूल आहे, उहो आहे लिमिटिंग बिलीव्स जो। लिमिटिंग बिलीव्स जो इहो आहे त मुंहिंजी हींअर पोज़ीशन आहे ऐं मूंखे कॾहिं कंहिं इंस्पायर बि न कयो आहे त मां फैमिली में को ॾिठो हुजे त को जज थियो हुजे। ऐं इहो ई आहे त माण्हुनि जा ताना आहिनि, तूं त फलाणो आहीं, तूं त फलाणे जो पुटु आहीं, त तूं नथो करे सघीं। त कॾहिं असांजो बि पैटर्न बिलीफ इहो ठही वेंदो आहे ऐं मूंखे हिते पुॼणो आहे, मूंखे यानी हिन बिलीफ मां हिन लेवल ते अचिणो आहे। त पोइ असांखे जेको आहे हिन ताईं पहुचण जे लाइ तव्हांखे पैराडाइम शिफ्ट करणी पवंदी। हिन बिलीफ खे लिमिट करिणो पवंदो त वाई आई कांट बी एट दैट लेवल। त जॾहिं तव्हां हिते पुॼण जी कोशिशि कंदो त यकीन कयो त पोइ तव्हांजो थी वेंदो। बिलीव्स खे चवंदा आहिनि त हमेशह चैलेंज कंदा कयो। पंहिंजो जेको बि तव्हांजे अंदरि बिलीफ आहे उनखे चैलेंज कयो त छो नथो थी सघे, वाई आई कांट डू। जॾहिं तव्हांजी इहा शइ ईंदी आहे त हिते हमेशह
विच में शइ इन्वॉल्व थींदी आहे बिलीफ ऐं तव्हांजे विच में, उहा शइ इन्वॉल्व थींदी आहे, उनजो नालो आहे फेथ ट्रस्ट। आई डोंट नो कीअं थींदो, बट इंशाल्लाह आई विल डू। जॾहिं इहा स्टेट ईंदी आहे त पोइ तव्हांजो बिलीफ्स उते पोइते रहिजी वेंदा आहिनि ऐं उहो फेथ उनखे टेक ओवर कंदो आहे ऐं उन फेथ जी मदद सां तव्हां जेको आहे उन शइ खे अचीव कंदा आहियो। राइट नाउ तव्हां हींअर में बि न हुजो, बट इहो फेथ तव्हांजो आहे त मां इंशाल्लाह इन फ्यूचर सीसीस ऑफिसर थींदुमि, मां जज थींदुमि, मां हिन लेवल ते पुॼंदुमि। ख़बर न आहे कीअं पुॼंदुमि, बट मां डेफिनेटली मूं पंहिंजो पाण सां तय कयो आहे, इहो मुंहिंजो फेथ आहे त मां उते पुॼंदुमि। सो फेथ हमेशह बिलीफ खे चैलेंज कंदो आहे ऐं फेथ जेको आहे तव्हांखे शिफ्ट कंदो आहे अॻिते वठी। माइंड जेको आहे उहो मोस्टली उहो बिलीफ ते कमु कंदो आहे ऐं जेको दिलि हूंदी आहे उहो फेथ ते कमु कंदी आहे। या ईअं बि खणी मां तव्हांखे चई सघां थो त दिलि जेको आहे उहो हिकिड़ो इनोसेंट चाइल्ड आहे, नंढो हिकिड़ो किड आहे जंहिंखे हीअ बि शइ करणी आहे, उहा बि शइ करणी आहे, हीअ बि सुवालु करिणो आहे, उहो बि सुवालु करिणो आहे। माइंड वरी हिकिड़ो रूड पेरेंट आहे जेको उन जीअं ॿार खे उहो चुप कराईंदो आहे दाबा ॾेई, तीअं माइंड उनखे ख़्वाहिशात जी जेको फेथ आहे उनखे असांखे टोड़ींदो आहे। तव्हांखे हिते जेकॾहिं फेथ करिणो आहे पंहिंजी कंहिं शइ में त पोइ तव्हांखे दिलि जी ॿुधणी पवंदी ऐं माइंड जे बिलीफ ते कंट्रोल करिणो पवंदो। सो लिमिटिंग करिणो आहे पंहिंजे बिलीफ्स खे, त जेके पुराणा बिलीफ्स आहिनि, नेगेटिव बिलीफ्स आहिनि, उन्हनि खे लिमिट करिणो आहे, पॉज़िटिव बिलीफ्स फेथ जी मदद सां अॻिते आणिणो आहे। ईअं बि हूंदो आहे त कॾहिं कॾहिं असां मिसाल तौरु हिकिड़ी हीअं नंढी लेवल ते आहियूं, वरी कुझु टाइम खां पोइ हुन लेवल ते पुॼंदा आहियूं। जॾहिं हुन नंढी लेवल ते हुआसीं त असां कोन सोचियो होसीं त हिन वॾी लेवल ते पुॼंदा आहियूं। जॾहिं वॾी लेवल ते पुॼंदा आहियूं त ऑटोमेटिकली असांजो बिलीफ थींदो आहे त हाणे इन खां हेठि बि असां कोन ईंदासीं। बिलीफ वरी हिते हेल्प कंदो आहे त इन खां हेठि असांखे वञणु कोन। 3 कीज़ आहिनि जेके मां तव्हां सां शेयर कंदुमि, जेको तव्हांखे हेल्प कंदो त तव्हां पंहिंजे अनकॉन्शियस माइंड खे कीअं कंट्रोल करे सघो था। उन में नंबर 1 की आहे, उहा आहे अज़्यूम पॉसिबिलिटी। अज़्यूम पॉसिबिलिटी जेका आहे असांखे हिकिड़ो इमेज ठाहे ॾींदी आहे जेको फ्यूचर में असां थियणु चाहियूं था। ऐं जेकॾहिं उहा इमेज अचे थी सक्सेस वारी, जेको तव्हां थियणु चाहियो था, त पोइ सेकंड जेका की आहे उन में तव्हांखे एफर्ट वठणी पवंदी अकॉर्डिंग टू यूअर अज़म्पशन। जेका तव्हां हीअ अज़्यूम इमेज कई, उन इमेज खे ठाहिण जे लाइ तव्हांखे जेको आहे एफर्ट्स वठणा पवंदा, परसिस्टेंट एफर्ट्स इन बेस्ड ऑफ यूअर अज़म्पशन। ऐं थर्ड की आहे कंफर्म पॉसिबिलिटी। कंफर्म पॉसिबिलिटी जॾहिं तव्हां का शइ ॾिसंदा आहियो, मां ॾाढे टाइम खां महिनत कयां पियो, हाणे मूंखे सक्सेस मिलणु शुरू थियो आहे, हाणे माण्हुनि जी थोरी घणी मञता मिलणु शुरू थी आहे, त इहा आहे कंफर्म पॉसिबिलिटी। यानी पहिरियों जेको आहे अज़्यूम पॉसिबिलिटी इमेज ठाहींदो आहे, विच में जेका की आहे उहा हमेशह एफर्ट कराईंदी आहे उन इमेज मुताबिक़, ऐं कंफर्म पॉसिबिलिटी इमेज खे कंप्लीट कंदी आहे। सो ये 3 कीज़ बि ते बि फोकस कजो। ऐं जे रीकेप कयूं अॼु जे हिन वीडियो खे ऐं कंक्लूड कयूं त 5% कॉन्शियस माइंड, 95% अनकॉन्शियस माइंड हूंदो आहे। असांखे 90% माइंड खे कॉन्शियस माइंड में कन्वर्ट करिणो आहे। सो हुन जे लाइ असांखे पंहिंजे बिलीफ्स खे लिमिट करिणो पवंदो ऐं बिलीफ्स जी जॻह ते पाण खे फेथ ते कमु करिणो पवंदो। बिकॉज़ असां सोसाइटी में रहूं था, सोसाइटी असांजी तमामु घणो जेको आहे बिलीफ ते डिपेंडेंट हूंदी आहे। असांजो वॾे में वॾो हिकिड़ो रॉन्ग बिलीव इहो आहे त जेकॾहिं सर्वाइव करिणो त सरकारी नौकिरी ज़रूरी आहे। यार सरकारी नौकिरी खां जहान अॻिते घणो आहे। सो जहान अॻिते इहो घणो माण्हुनि खे सम्झ में इनजे करे कोन थो अचे, छो जो बिलीफ असांजो ठही वियो आहे त सरकारी नौकिरी हिकिड़ी तमामु इम्पोर्टेंट शइ आहे। सो बिलीफ खे हमेशह चैलेंज कंदा कयो फेथ जी मदद सां। फेथ तव्हांखे हेल्प कंदो नयूं नयूं शयूं अचीव करण में, जेको तव्हांजे ख़ानदान में कॾहिं कंहिं न कयो हूंदो, कॾहिं को बिलीफ सिस्टम ई कोन हूंदो तव्हांजो, त इहा शइ तव्हां पहिरियां करे चुका आहियो। सो फेथ जी हेल्प सां जेको आहे पंहिंजे बिलीफ खे कंट्रोल कंदो ऐं पंहिंजे पुराणे बिलीफ ते जिथे हींअर लेवल ते आहे उनखे शिफ्ट करण में हेल्प कंदो फेथ। ऐं 3 कीज़ आहे अज़्यूम पॉसिबिलिटी, जेका इमेज ठाहींदो आहे तव्हांजे माइंड में, ऐं जेको आहे उन खां पोइ सेकंड की आहे उहा इहा आहे त परसिस्टेंट एफर्ट, जेका इमेज ठही माइंड में उन इमेज जे मुताबिक़ असांखे एफर्ट वठिणा आहिनि। ऐं जेका लास्ट की आहे उहा आहे कंफर्म पॉसिबिलिटी, जॾहिं असां महिनत कंदा आहियूं ऐं असांखे जॾहिं सक्सेस मिलणु लॻंदो आहे
लाइक यू वांट टू बिकम अ सीएसएस ऑफिसर एंड यू जेके जिते तयारी कयो पिया था उते नंढियूं नंढियूं टेस्टूं पास करण लॻो था ऐं तव्हांखे अंदरां फीलिंग अचण लॻंदी त हा यार मां थी सघां थो सीएसएस ऑफिसर। सो इट मीन्स दैट्स द कंफर्म पॉसिबिलिटी जेका तव्हां इमेज क्रिएट कई ऐं परसिस्टेंट एफर्ट ऐं जेका लास्ट आहे शइ उहा इमेज खे कंप्लीट कंदी आहे। मथी अज्यूम पॉसिबिलिटी उहा इमेज क्रिएट कंदी आहे, लास्ट जेका कंफर्म पॉसिबिलिटी उन इमेज खे कंप्लीट कंदी आहे। विच में एफर्ट्स आहे, एफर्ट्स वठणु कॾहिं बि न छॾिजो। एफर्ट्स वठंदो त इमेज कंफर्म थींदी ऐं उहा तमामु घणी जल्दी कंफर्म थींदी अकॉर्डिंग टू योर एफर्ट्स। थैंक्स फॉर वॉचिंग एंड पंहिंजो फीडबैक ज़रूरु शेयर कजो, कमेंट में ज़रूरु लिखिजो त हीअ वीडियो कीअं लॻो ऐं जेकॾहिं जीअं टॉपिक ते तव्हां चओ त मां ॻाल्हायां त पोइ मां खे कमेंट में जेको आहे उहो टॉपिक बि सजेस्ट कयो। थैंक यू गाइस।